के बसरनि जे गुदाम में तब्दील कंदड़ हेडमास्टर मुअत्तल थियो आहे। टीओ प्राइमरी पारां ॻोठ अली शेर खोखर जे स्कूल जे कमरे खे बसरनि जे गोदाम में तब्दील करण जो नोटिस वरितो। डीओ प्राइमरी स्कूल जे हेडमास्टर गुलाम अल्लाह खे खोखर मुअत्तल करे बसर कमरे मां कढाए छॾिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचायूं पिया। लाड़काणो खां गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जे क्लासरूम खे बसरनि जे गोदाम में तब्दील कंदड़ हेडमास्टर मुअत्तल थियो आहे। वधीक तफ़सील वठंदासीं। लाड़काणो खां हनीफ सुहाग लाइन ते मौजूद आहे। हनीफ सुहाग, आगाह कजो। जी बिल्कुल ही लाड़काणे भरिसां ॻोठ आहे अली शेर खोखर, जिथे जेको आहे स्कूल जे हिक कमरे मां बसर हथ करण वारो वीडियो वायरल थी वई हुई। उन खां पोइ इन मामले जो लाड़काणे जो डीओ प्राइमरी अनीस रहमान जलबानी नोटिस वरितो आहे। नोटिस वठण खां पोइ जेको हेडमास्टर आहे गुलाम अल्लाह आहे उनखे मुअत्तल करे छॾियो आहे ऐं अब्दुल रशीद चांडियो आहे डिप्टी डीओ एडमिन, उनजी निगरानी में 3 रुकनी कमेटी जोड़ी आहे ऐं कमेटी खे हुकुम कयो आहे त 3 ॾींहंनि जे अंदरि इन मामले जी इंक्वायरी करे खेसि रिपोर्ट ॾिनी वञे। इहो वीडियो वायरल थी हुई। अॼु स्कूल जे हिक कमरे मां बसर हथ आया हुया जेके उते अंदरि पयल हुया ऐं उहो ॿुधायो वियो पियो वञे तो हेडमास्टर पारां रखिया विया हुआ ऐं वीडियो वायरल थियण खां पोइ जेको आहे अहिड़े क़िस्म जो नोटिस वरितो वियो ऐं हिनखे हेडमास्टर खे मुअत्तल कयो वियो आहे। जी ठीक है हनीफ सुहाग, वॾी महिरबानी तफ़सील ॾिना।